नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त सिहत खाते ठठे जे तबे अमलो अॼु चौथे ॾींहुं बि सरापा एहतजाज बणियल आहे। सिविल अस्पताल मकली जे तबे अमले मुज़ाहिरीन जे मनता लाइ अॼु चौथे ॾींहुं बि हड़ताल करे एहतजाजी रैली बाद अस्पताल एहतजाजी कैंप क़ाइमु करे रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर प्रमोशन न मिलण ऐं ताज़ो भर्ती कयल नर्सिस खे पगारूं जारी न थियण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। ग्रेड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टर ऐं पैरामेडिकल जे अमले सिविल अस्पताल ठठे एक्ट मकली जी ओपीडीज़ में टोकन हड़ताल करे छॾी आहे। सिविल सर्जन ऑफिस खां अस्पताल जे मेन गेट ताईं एहतजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाजी रैली ऐं मुज़ाहिरे में पैरामेडिकल अमलो ऐं पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन, ग्रेड हेल्थ अलायंस ऐं यंग डॉक्टर्स एसोसिएशन तोड़े स्टाफ नर्स वॾे अंग में शिरकत कई। जंहिंखे ख़िताब कंदे ग्रेड हेल्थ अलायंस अॻवान अब्दुल करीम, हाजी अशरफ असद, हाजी इब्राहिम समेजो, मंज़ूर चांडियो ऐं ॿिनि चयो आहे त कोरोना जहिड़े ख़तरनाक आलमी वबा सां फ्रंट लाइन ते जंग विढ़ंदे असांखे तबे अमले खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो, जंहिंखे अञा ताईं रिस्क अलायंस न मिलियो। न ई वरी ताज़ो भर्ती कयल स्टाफ नर्सिस खे पगारियूं मिली सघियूं आहिनि। हिननि चयो त ॿिनि टिनि सूबनि जे डॉक्टर ऐं तबे अमले खे रिस्क अलायंस ॾिनो पियो वञे, पर सिंध जे तबे अमले सां नारोवाल रवैयो रखंदे खेनि हिन जंग में अकेलो छॾियो वियो आहे। हिननि चयो त जेसीं ताईं संदन मसइला हल न थींदा तेसीं ताईं 2 कलाकनि ताईं रोज़ाना सिविल अस्पताल में ठठो में टोकन हड़ताल जारी रहंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।